सालेहपट रिपोर्ट फारूक अहमद भट्टी। सालेहपट में शिया उलमा काउंसिल, अस्करी ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान, जाफरिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन ऐं ॿियनि तंज़ीमुनि पारां इमामिया जामिया मस्जिद पेशावर साने ख़िलाफ़ जामिया मस्जिद रिज़विया खां अलमदार चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवाणी मौलवी गुलाम मुस्तफ़ा चांडिया, मौलाना शफ़क़त अब्बास महर, अलहवराए लुंड सईद जवाद सिंह, शाह अली हसन अस्करी, गुलाम अब्बास महर ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन हथनि में मुज़म्मती प्ले कार्ड खणी पेशावर साने ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे दहशतगर्दी जे सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कई वई। अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त शिया क़ौम अमन पसंद क़ौम आहे। पेशावर में बम धमाके सां मासूम इंसाननि जो क़त्लेआम कयो वियो आहे। मुज़ाहिरीन हुकूमत पाकिस्तान या आर्मी चीफ खां मुतालबो कंदे चयो त वाक़े में मुलविस दहशतगर्दनि ऐं उन्हनि जे सहूलतकारनि खे गिरफ़्तार करे सरेआम फाही ते लटकायो वञे। ॿी सूरत में पूरे मुल्क अंदरि एहतजाजी धरना हंया वेंदा ऐं क़ातिलनि जी गिरफ़्तारी ताईं ही एहतजाज जारी रखिया वेंदा।